इलेक्शन कमीशन कराची में मकानी चूंडू मुलतवी करे छॾियूं। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन 6 अहम इदारनि खे रिपोर्ट खां पोइ कराची में मकानी चूंडू मुलतवी करण जो फ़ैसिलो करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में इलेक्शन कमीशन जो इजलास कराची में मौसम जी सूरतहाल ऐं मकानी चूंडुनि बाबति मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जे हिदायतुनि ते 6 अहम इदारनि खां रिपोर्ट मिलण बाद चूंडू मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। कराची समेत सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्को हल्को त किथे ज़ोराए थो मींहुं। नॉर्थ कराची, औरंगी टाउन, नॉर्थ नाज़िमाबाद, सऊदाबाद एयरपोर्ट, शाह फैसल कॉलोनी, कोरंगी में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहुं। सिंध जे अक्सर इलाक़नि में 25 अगस्त ताईं मींहुं जारी रहण जो इम्कान। हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं ॿियनि इलाक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहं सबबि हेठाहीअ वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। खैरपुर, दादू, कंडियारो, मटियारी, बदीन समेत ॿियनि इलाक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल। हज़ारे घर डही पिया। माण्हुनि जे लखे रुपयनि जो सामान बरसाती पाणी में बर्बाद थी वियो। सिंध सरकार सूबे में अॼु ऐं सुभाणे तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण समेत धार वाक़िअनि ऐं हादसनि में 8 ॼणा हयातियूं विञाए वेठा, केतिरा ई ज़ख़्मी। कंदकोट वेझो ॻोठ प्यारो सब्ज़ोई में घर जी छित किरण सबबि 5 ॿारड़ा दॿिजी विया। 3 फोत 2 ज़ख़्मी। हयातियूं विञाईंदड़नि में 7 वरियनि जो वहीद, 5 वरियनि जी रहमत ऐं 3 वरियनि जी नुसरत शामिल। मीरपुर ख़ास जे ॻोठ सैद बचल शाह में घर जी छित डही पई। नीगर गलमेश दम ॾिनो, संदसि वालिदैन ज़ख़्मी। गौसपुर वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद नसीराणीअ में घर जी छित किरी पई। ॿारड़ो एजाज़ ओगाही अजल जो शिकार। साले पट लॻ ॻोठ खेड़ी में विञ किरण सबबि नीगर असद मल्लाह हयाती विञाए वेठो, संदसि पीउ ज़ख़्मी। दादू, राज़ी देरे ऐं रेतीअ में घरनि जूं भितियूं ऐं छितियूं किरण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। मदेजी में घर जी छित किरण सबबि औरत साह ॾिनो। जोंगल में भित किरण सबबि 3 वरियनि जी ॿारड़ी हयाती विञाई वेठी। गुड्डू वटि सिंधू नदीअ में पाणी जी सतह में लाथ। गुड्डू बैराज वटि मथाहें दर्जे जी ॿोॾि वारी सूरतहाल बरक़रार। पाणीअ जो मथाहूं वहिकिरो 5,44,347 क्यूसेक ऐं हेठियां वहिकिरो 5,42,670 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। फ्लड कंट्रोल रूम मूजिबि बैराज वटि पाणीअ जी सतह में घटिताई आई। मुल्क में बरसातुनि सबबि ट्रेनुनि जो निज़ाम बि दरहम बरहम। 10 ट्रेनूं मुअतल कई वयूं। कराकरम एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस, तेज़गाम, बोलान मेल ऐं पाकिस्तान एक्सप्रेस खे अॼु मुअतल कयो वियो। क्वेटा खां पेशावर वेंदड़ जाफर एक्सप्रेस बि रवानी न थी सघी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु भेरो ॿीहर ॿोॾि मुतासिरनि जी मदद जी अपील करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सरहदीअ वारा ॿोॾि मुतासिरनि जी मदद कनि। मुल्क में बरसात सबबि तबाही वधी रही आहे। माण्हुनि जो वॾो नुक़सान थियो आहे। माण्हू मदद करण असांजो फर्ज़ आहे। NDMA ऐं ॿिया इदारा गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म रेस्क्यू ऐं रिलीफ जो कमु तेज़ करण जी बि हिदायत करे छॾी।
इस्लामाबाद की अदालत पीटीआई अखबार शहबाज गिल की वधिक जिस्मानी रिमांड वारी पुलिस की इस्तदा रद्द करे छड़ी। जुडिशियल मैजिस्ट्रेट मुल्क में अमन अमान की अदालत महफूज थियल फैसलो बुधाए छो। पीटीआई अखबार शहबाज गिल के सख्त पेरे हेठ अदालत में पेश किया। स्पेशल प्रोसिक्यूटर अदालत में मौक़िफ़ इख्तियार किया तो पुलिस शहबाज गिल का जांच करे रही है। अञा जांच पूरी नाहे थी। जवाबदार जो पॉलीग्राफ टेस्ट भी कराइणो है। इस्लामाबाद पुलिस हथियार रखण के केस में जवाबदार की जुडिशियल रिमांड की इस्तदा कई। इस्लामाबाद हाई कोर्ट शहबाज गिल ते तशद्दुद की जांच जो लिखत में हुक्म जारी करे छो। इस्लामाबाद हाई कोर्ट के वक्ती चीफ जस्टिस आमिर फारूक एकिया सफ़न ते बदल हुक्म जारी किया। अदालत जो चवण है तो शाहिदियों जमा करण की आड़ में कंहिं जवाबदार ते तशद्दुद की इजाजत नथी ॾेई सघिजे। आइन ऐं अदालतूं कैदियुनि जे हक़नि ऐं खेनि तशद्दुद खां बचाइण लाइ मुहाफ़िज़ आहिनि। शहबाज गिल ते तशद्दुद के इल्ज़ामनि खे नज़रअंदाज नथो करे सघिजे। घरू वज़ारत शहबाज गिल ते तशद्दुद के इल्ज़ामनि की जांच कराए ऐं हाई कोर्ट के रिटायर्ड जज की सरबराही में इंक्वायरी ऑफिसर मुक़रर करे। इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में इमरान खान की नाअहली लाइ 6 MNAs जूं दरख्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर की सरबराही में 4 रुकनी बेंच इमरान ऐं उन जे नाअहली लाइ दाख़िल दरख्वास्तुनि ते ॿुधणी कई। इलेक्शन कमीशन इमरान खान के वकील के दलीलनि ते संदसि नाअहल वारियूं दरख्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। इमरान खान के आने वारा हाणे ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदा। सूबाई सलाहकार ऐं पीपल्स पार्टी अखबार मंसूर वसाण चयो त मुल्की हालतूं बहितरी ॾांहुं न पयूं वञनि। माण्हू आहिस्ते आहिस्ते इमरान खान के पासीरा थींदा ऐं इमरान खान जा केतिरा ई वेझा साथ पीपल्स पार्टी में अची रहिया आहिनि। जॾहिं त टियों मरहलो ईंदो त इमरान खान जा वेझा साथी खेसि ख़ुदा हाफ़िज़ चवंदा। मुल्क में कोरोना विघे वधीक वॼणा हयाती विञाए वेठा। सिहत के क़ौमी इदारे NIH मौजूद मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 278 नवां केस साम्हूं आया आहिनि। मुल्क में कोरोना की पखेड़ की शरह 1.76 रिकॉर्ड कई वई। इलाज हेठ कोरोना के मरीजन में 118 मरीजन की हालत गणतीअ जोगी आहे।